इंडस हॉस्पिटल ऐं हेल्थ नेटवर्क जे तरफ़ां तालकार हथोदरो जे यूसी इज़त जे वांड में मुफ़्त फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें सभें बरसात ऐं ॿोॾि मुतासिरीन खे फिज़िशियन डॉक्टरनि चेकअप कयो ऐं मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। यूसी पीरबख्श भुट्टो जे चेयरमैन हबीबुल्लाह मैसर जे कोशिशुनि सां इंडस अस्पताल कराची तरफ़ां बरसात ऐं ॿोॾि सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल कचे जे इलाइक़े ॻोठ बुरड़ा में मुफ़्त तिबी कैंप लगाई वई, जंहिंमें फिज़िशियन डॉक्टरनि चेकअप करे मल्टी नेशनल कंपनीअ जूं मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। उनखां अलावा मलेरिया ऐं शुगर जूं टेस्टियूं कयूं ऐं उन्हनि जो मुकमल इलाज पिणु ॾिनो वियो। उनखां अलावा ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि डायरिया, यूटीआई, गैस्ट्रो, चमड़ीअ जूं बीमारियूं, ख़ारिश, मल्लो ऐं बरसात सबबि थींदड़ मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो चेकअप करे उन जो मुफ़्त इलाज पिणु ॾिनो वियो।